बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पाण क्लास 6 जे सिंधीअ जो सबक़ नंबर पहिरियों जेको हमद आहे उहो पढ़ंदासीं। हीउ हमद जेको आहे उहो सर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई लिखियो आहे ऐं सर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाईंदो हलां त शाह लतीफ़ भिटाई 1699 ईस्वीअ में हाला हवेली भरिसां पैदा थियो ऐं जॾहिं त संदन मज़ार जेका आहे उहा भिटशा में मौजूदु आहे ऐं उते हर साल हिकिड़ो वॾो मेलो बि लॻंदो आहे। हाणे हीउ जेको बैत आहे शाह लतीफ़ जो, छाकाणि त शाह लतीफ़ सम्झो वञे थो सिंध जो त वॾो शाइर पाकिस्तान जो त आहे, पर हिन जी शाइरी जी जेका एप्रोच हुई, जेको विज़डम हो हुन जी शाइरीअ में, ऐं त हिन जा जेतिरा वॾा ख़्याल हुआ उन हवाले सां पाण चई सघूं था त हीउ बैन अल-अक़वामी लेवल जो शाइर हो शाह लतीफ़। ऐं हिन खे इंग्लिश में बि ट्रांसलेट कयो वियो आहे, उर्दू में बि काफ़ी, तंहिं करे हीउ हाईली रिकॉर्ड कयो वञे थो। तंहिं करे आउं सम्झां थो त जेके बि शागिर्द आहिनि उहे शाह लतीफ़ जी शाइरी खे ज़रूरु पढ़नि, उनखे सम्झनि। हाणे हीउ जेको पहिरियों हमद आहे इहो शाह लतीफ़ जा मुख़्तलिफ़ सुर आहिनि जिन में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे टारगेट कयो वियो आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हीउ जेको बैत आहे हमद आहे इहो सुर कल्याण मां आहे। हाणे सुर कल्याण में जेका बुनियादी तौरु जेका शाह लतीफ़ जेको जंहिं मौज़ूअ खे कवर कयो आहे उहो अल्लाह जी वहदानियत आहे। अल्लाह जी वहदानियत, उन जी रूहानी सचाईअ खे जेको आहे हिन सुर में शाह लतीफ़ बयानु कयो आहे। उन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा सुर आहिनि शाह लतीफ़ जी शाइरीअ जा, जंहिंमें तक़रीबन चवनि था त 30 सुर शाह लतीफ़ जी शाइरी जा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि उन्हनि सुरनि जा। जीअं फॉर एग्ज़ाम्पल सुर सामूंडी जेको आहे उन में सामूंडी वापारनि जी ज़िंदगीअ जे बाबति ज़िक्र तव्हांखे मिलंदो। सुर सुहिणी जेको आहे उहो सुहिणीअ जे किरदार जे बारे में, उन जी सचाई, उन जी क़ुर्बानी, उन जी साबित क़दमी, उनखे बयानु कयो वियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल सुर हुसैनी जेको आहे उन में करबला जे वाक़िए जो ज़िक्र कयल आहे, हज़रत इमाम हुसैन जी क़ुर्बानी जो ज़िक्र आहे, हक़ ऐं बातिल जे विच में जेका आहे उनखे डिफाइन कयो वियो आहे। साॻे नमूने सां सुर मूमल राणू जेको आहे उन में मुहबत, अकुल, वफ़ा ऐं ग़लति फ़हमियुनि जा जेके नतीजा आहिनि उन जे बारे में लिखियो वियो आहे। सुर मारवी हिकिड़ो तमामु अहम सुर आहे जंहिंमें वतन सां मुहबत, इज़त, गैरत, साबित क़दमी अहिड़नि गुणनि खे टारगेट कयो वियो आहे। तंहिं करे मुख़्तलिफ़ शाह लतीफ़ जा सुर आहिनि ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे टारगेट कयो वियो आहे ऐं हीउ जेको आहे उहो सुर यमन कल्याण मां वरितो वियो आहे। त उमेदु आहे त पाण जेॾी महिल पढ़ंदासीं तव्हांखे सम्झ में बि ईंदो ऐं पोइ कोशिशि कंदासीं त पाण तरनम में बि हिनखे पढ़ण जी कोशिशि कयूं ऐं तव्हांखे तमामु इंट्रस्टिंग लॻंदो। शाह लतीफ़ जी शाइरी जेका बज़ाहिर थोरी ॾुखी लॻंदी आहे, पर जेॾी महिल सम्झ में अची वञे त पोइ शाह लतीफ़ जी शाइरी में जेको लिकल मक़सदु हूंदो आहे उहो पंहिंजी ज़िंदगीअ में पाण काफ़ी कमु अचे थो। तंहिं करे पाण अॻियां हली अचो त पाण पढ़ूं था हिनखे। हाणे पहिरीं छा थो चवे, पहिरीं मिसरा में अवल अलाह अलीम आला आलम जो धणी। अवल अलाह अलीम उन जो मतिलबु आहे अल्लाह ताला पहिरियों आहे ऐं अलीम आहे। अलीम माना वॾे इल्म वारो, वॾी ॼाण वारो, हुनखे हर शइ जो इल्मु आहे। आला आहे, सभिनि खां मथे आहे, ऊचो आहे। आलम जो धणी, आलम चइबो आहे हिन सॼी दुनिया खे, जहान खे। चए थो हिन सॼे जहान जो, सॼे आलम जो धणी आहे, माना मालिक बि इहो आहे। माना हीअ अलाह ताला जा जेके मुख़्तलिफ़ नाला आहिनि, अलाह ताला जूं जेके सिफ़तूं बयानु कयल आहिनि, उहो उन्हनि जो ज़िक्र घणे में घणो आहे हिन सॼे हमद में। माना अलाह अलीम बि आहे, इल्मु रखंदड़ बि आहे, आला बि आहे, सभिनि खां ऊचो बि आहे, हिन सॼे आलम जो धणी बि आहे, अवल बि आहे, माना पहिरीं खां वठी मौजूदु बि आहे। अॻियां चए थो त क़ादिर पंहिंजी कुदरत सी, क़ादिर माना ताक़त रखंदड़, माना हिन दुनिया जो जेको चरखो आहे, सिज कीअं अचे थो, चंडु कीअं अचे थो, बरसातूं कीअं थियनि थियूं, हिन दुनिया जो जेको बि सॼो चरखो आहे उन खे
अल्लाह ताला हलाइण वारो आहे, तंहिं करे मतिलबु त उहो एॾो वॾो ताक़त वारो आहे जो ही सभु कुझु हलाए थो। क़ादिर पंहिंजी कुदरत सी, मन क़ादिर हिन सॼी दुनिया खे हलाइण वारो पंहिंजी पूरी ताक़त सां, पंहिंजे जोभन सां क़ाइम आहे क़दीम, माना शुरूआत खां वठी मौजूदु आहे। माना ईअं न आहे त को हाणे थियो आहे, इहो शुरूआत खां वठी मौजूदु आहे। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, चए थो वाली माना मालिक। हाणे हीअ वरी ॿियूं सिफ़तूं आहिनि, वाली आहे, वाहिद आहे, अकेलो आहे, वहदहू माना उनजो को बि शरीक न आहे, राज़िक रब रहीम ऐं रिज़्क़ ॾींदड़ आहे। माना असांखे जेका रोज़ी ॾिए थो, राज़िक जो मतिलबु आहे रोज़ी ॾींदड़, उहो बि रब आहे ऐं रहीम बि आहे, माना रहम कंदड़ आहे। हीउ सॼो अलाह ताला जूं सिफ़तूं बयानु कयूं। हाणे चए थो त जेको अलाह ताला एॾो वॾो आहे, एॾो वॾो ताक़त वारो आहे, एॾो वॾो इल्मु रखंदड़ आहे, रिज़्क़ ॾींदड़ आहे, रहीम आहे, सो सारा सचो धणी। तंहिं करे बंदे खे चए थो त उन सचे धणीअ जी तूं साराह कर, बजाए इन जो हुन माण्हूअ जी तूं साराह थो करीं, उन जे अॻियां पोयां थो थी, तोखे फ़क़ति हिकिड़े अलाह ताला जे अॻियां झुकणो आहे। चई हमद हकीम, हाणे अलाह ताला जी साराह कीअं थी करे सघिजे, उन जो हमद जेको आहे उहो चई, जेको पाण ई हमद पढ़ूं पिया। हकीम माना हिकमत वारो, माना उन जी हिकमतुनि ते, उन जी सिफ़तुनि जूं तारीफ़ूं करे तूं उन जी साराह कर। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी, चए थो पाण अलाह ताला करीम करे, करम वारो आहे, जोड़ूं जोड़ जहान माना सॼे जहान खे जेको आहे उहो जोड़ियो वेठो आहे। कीअं इंसान पैदा थियनि था, कीअं जानवर पैदा थियनि था, कीअं ही सॼो जहान हले थो, उन सॼे जहान खे जोड़ियो अलाह ताला वेठो आहे। तंहिं करे ही तमामु अहम आहे। अॻियां वरी पाण पढ़ूं था, चए थो वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जन, चए थो जिन, हाणे मथे पाण उन जूं सॼियूं सिफ़तूं बयानु करे विया आहियूं। चए थो हाणे जिन उन ते यकीन कयो, जिन जो अलाह ताला ते यकीन आहे, वहदहू ला शरीक लहू, जिन जो इहो यकीन आहे त वहदहू माना अलाह हिकु आहे, ला शरीक लहू माना उनजो को बि शरीक कोन्हे, ॿियो को बि अलाह ताला जहिड़ो न आहे। जॾहिं चयो जिन, जॾहिं माण्हुनि उहो शइ तस्लीम कई, पंहिंजी ज़बान सां चयऊं, तन मञो मुहम्मद कारणी हेजां साण हियनि, चए थो तिन वरी मञो त ही जहान जेको बि आहे मुहम्मद कारणी माना सबबु आहे, मुहम्मद हिन जहान जे ठाहिण जो सबबु आहे। हेजां साण हियनि, जिन पंहिंजी ज़बान सां ज़हन सां इहो इक़रार कयो त अलाह हिकु आहे, उनजो को बि शरीक न आहे, हिन जहान जो कारण जेको आहे, जेको सबबु आहे, उहो मुहम्मद आहे। ठीकु आहे, तंहिं करे अलाह ताला खां पोइ सभ खां वॾो रुतबो जेको आहे उहो असांजे पैगम्बर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आहे। तॾहिं मंझां तन, चए थो जिन इन्हनि ॿिन्ही शयुनि ते यकीन कयो, तॾहिं मंझां तन, तिन माण्हुनि कॾहिं बि अवतड़ कोन ओलियो। अवतड़ जो मतिलबु आहे त गुमराहीअ वारे पासे, ग़लति रस्ते पासे। जॾहिं तव्हांजो पुख़्तो यकीन अलाह ते हूंदो ऐं तव्हां मञंदा त अलाह ताला खां पोइ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे, उन जे रस्ते ते हलंदा, अवतड़ कोन ओलियो माना उहे माण्हू पोइ कॾहिं बि गुमराहीअ जे रस्ते ते, ग़लति रस्ते ते, ओलियो जो मतिलबु आहे गहिलजी वञणु या वञणु, उहे उॾीं कोन वेंदा। ठीकु आहे, तंहिं करे हीअ बि मिसरा तमामु अहम आहे। अॻियां वरी छा थो चवे शाह लतीफ़, शाह लतीफ़ चवे थो वहदहू ला शरीक लहू, माना उहा साॻी मिसरा त अलाह हिकु आहे, उनजो को शरीक न आहे। ई विहाइजवी माना इहा ॻाल्हि विहाइजवी, माना पंहिंजे दिलि दिमाग़ ज़हन में इहा ॻाल्हि असुलु विहारे छॾ, इन ॻाल्हि ते पुख़्तो यकीन कर। खटी जे हाराई हंधु तुंहिंजो ई, हाणे हिते जेको आहे अलाइन दुनियावी मामलनि में जीतूं बि थींदियूं आहिनि, हारूं बि थींदियूं आहिनि, ठीकु आहे, नेकियूं बि थींदियूं आहिनि, बदियूं बि थींदियूं आहिनि। चए थो जेको बि करी पर हंधु तुंहिंजो हीअ ई आहे, पाणा चवंदई पीउ, ऐं पोइ उनजो नतीजो कहिड़ो मिलंदो, जेकॾहिं तो नेक अमल कया हूंदा त पोइ अलाह ताला रोज़ क़यामत जे ॾींहुं तव्हांखे छा चवंदो, पाणा चवंदई पीउ, पाणी तोखे चवंदो आणे ॾींदो, भरे जाम जन्नत जो, माना जन्नत जो जाम जेको आहे, जेका मशरूब आहे, जन्नत जी सभ खां
ख़ूबसूरत जेका मशरूब आहे उन जो गिलास तोखे या जाम ठाहे तोखे अची ॾींदो। चए थो तूं चओ अलाह हिकिड़ो वाई ॿी म सिख, तूं फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि खे यकीन पुख़्तो रख त अलाह हिकु आहे। वाई ॿी म सिख, ॿी का बि ॻाल्हि, वाई माना ॿी का बि ॻाल्हि, ॿी कंहिं बि ॻाल्हि ते ध्यानु न ॾे, ॿी का बि ॻाल्हि सिखण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे, सोई लिखियो लिख, उहो ई अंदर में लिखी छॾ, पंहिंजे ज़हन में, पंहिंजे ज़मीर में, पंहिंजी दिलि में इहो पुख़्तो यकीन करे छॾ त सचो अखर मन में इहो ई सचो अखर आहे जेको पंहिंजे मन माना पंहिंजे ज़हन में रखी छॾ। ठीकु आहे, तंहिं करे बुनियादी मक़सदु आहे त हिन में अलाह ताला जी वैधानियत, अलाह ताला जे मुख़्तलिफ़ जेके सिफ़तूं आहिनि उन्हनि खे बयानु कयो वियो आहे ऐं उन खां पोइ इंसान ते ज़ोर ॾिनो आहे त अलाह ताला जे अॻियां ई झुको ऐं ॿियो कंहिंजे बि अॻियां न झुको। त पाण अॻियां तरन में हिनखे पढ़ण जी कोशिशि कंदासीं। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे, वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जन, तन मञो मोहम्मद कारणी हे जा साण हियन, तॾहिं मंझां तन अवतड़ कोन ओलियो, वहदहू ला शरीक लहू ई विहाइज वी, खटी जे हाराई हंद तुंहिंजो ही, पाणा चवंदई पी भरे जाम जन्नत जो, तूं चओ अलाह हिकिड़ो वाई ॿी म सिख, सोई लिखियो लिख सचो अखर मन में।